अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु आउं हिते मौजूदु आहियां दरगाह शाह गोरगंज वटि। दरगाह शाह गोरगंज खां शहर तरफ़ ईंदड़ जेको रोड आहे, जेको खुदाई महले मां गुज़रे थो, इन जे विच मां हिकु नई गटर लाइन आहे, उहा कढी पई वञे, जेका तक़रीबन मुने किलोमीटर ते मुश्तमिल आहे। हीअ लाइन खुदाई महल समेत आसपास जे इलाइक़नि जे गंदे पाणी खे खणी नेशनल हाईवे ते जेको मौजूदु नालो आहे उन सां ॻंढींदी। हिन कम जी शुरूआति मई महीने में थी, पर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जी सुस्ती, लापरवाही ऐं गैर ज़िम्मेवारी सबबि हीउ कमु अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। नाज़रीन, कम जी शुरूआति छोड़ वारे हिसे मां खोटाई करे पाइप विझण सां कई वई ऐं उन सां गॾोगॾु मैनुअल बि ठाहिया विया ऐं इलाइक़े वासियुनि खां पिणु गटर जे निकाल जे लाइ पाइप विझण लाइ हज़ारें रुपया ख़र्च कराया विया। पर जीअं जीअं कमु अॻिते वधियो, पाइपनि जी लेवल जेका आहे उहा मुसलसल मथां ई थींदी वई, जंहिं करे हाणे जिते खोटाई जारी आहे खुदाई जे घरनि वटि, उते अॻिए हिसे मां नेकाल जेको आहे उहो मुमकिन आहे। हाणे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वारा जेको पाण आहिनि उहे विधियल पाइप ॿीहर खोटे ॿाहिरि कढी छॾिया आहिनि ऐं मैनुअल बि ठाहे छॾिया आहिनि, जेके तव्हां हुन वीडियो में ॾिसी सघो था। जीअं लाइन खे हेठि करे सघिजे, पर हिन फैसिलिटीअ ते बि इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। जिन माण्हुनि पहिरीं पंहिंजा पाइप विझाए छॾिया, उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं वधीक खोटाई कई वई त संदन गटर जेका आहिनि उहे उबता वेंदा। जॾहिं त ॿी धुर जो ख़दशो आहे त जेकॾहिं खोटाई न थी त संदन निकाल न थी सघंदो। हिकु तरफ़ क़ौमी ख़ज़ाने मां लखें रुपया ख़र्च कया विया, मैनुअल ठहिया, पाइप विधा विया, हाणे वरी पाइप ॿीहर कढिया पिया वञनि त ॿीहर खोटाई कई वञे। इहो सभु कुझु हिकु नाक़स मनसूबाबंदी जो नतीजो आहे, जेका न सिर्फ़ु क़ौमी नाणे जो ज़ियान जो कारण बणिजी रही आहे, पर आवाम लाइ बि हिकिड़ो ॾुखियाई जो सबबु थी रही आहे। हिन सॼी सूरत हाल ते अवामी प्रेस क्लब ठटरो आला अख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो थो करे त हिन मुकमल बेहसी, नाक़स मनसूबाबंदी ऐं क़ौमी ख़ज़ाने जे ज़ियान जो नोटिस वरितो वञे ऐं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे लापरवाह ऑफिसरनि ख़िलाफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे त उन बग़ैर प्लानिंग जे, बग़ैर साइट विज़िट करण जे ऐं हेॾो वॾो प्रोजेक्ट जेको कीअं शुरू करे छॾियो आहे, खेनि सज़ा ॾिनी वञे जिन बग़ैर प्लानिंग जे कम जी शुरूआति करे क़ौमी नाणे खे लखें रुपयनि जो नुक़सानु पहुचायो आहे।